प्रोग्राम के मुझे समझ में तरतीब सालान पे जो के मौजूद बंदा के सा जाए ओए असा खपो कलाइना असा अपना लाभ नडन नडी सोच नडी को वाली मानो के सा के उन का पेरी कलाइन मोकल न पता है बाजू दोस्तन सब कयो कि मैंने चार पर कराईदा थी सबका पेरी दसी शांति दे देगा जांगा जैसा सोलो का मौलवी साहब का इलेक्शन कमिश्नर साहब आई दास साहब ये पाकिस्तान पीपल्स पार्टी कल का चंबर जी सदस्य भाई रमजान भाई आई आयल के दोस्तन समाजी इंसान के साथ दोस्तन सभी के भली का अस्सलाम वालेकुम। सहाफत रियासत जो चौथो खंभ है जेकॾहिं सहाफत मज़बूत हूंदी त रियासत मज़बूत थी सघे थी। सहाफ़ी उहो ॾुकड़ियल इंसान हूंदो आहे जेके कई सहाफ़ी असां ठाहिनि जिनखे खयो वञे थो कई सहाफ़ी हाल में कई अहिड़ा सहाफ़ी जिनखे मारियो वञे थो। उहो ई सहाफ़ी आहे जेको मज़लूम अवाम जो आवाज़ बणिजी ऐं ऐवाननि ते पहुचे थो ऐं पोइ उन्हनि जी दाद रसाई थिए थी। ऐं ॿी नज़र में सहाफ़ियुनि खे इन नज़र सां हिन वक़्तु मुआशिरे में ॾिठो वञे पियो त सहाफ़ी जेके आहिनि से मंशात खोरनि फता खोरनि त इहे सभु जेके ॻाल्हियूं ऐं अंग करनि त इन में सहाफ़त खे जेको पूरो सो मुनज़्ज़म तरीक़ो ऐं मुनज़्ज़म किरदारु अदा करणु खपे जीअं त जेके नाले वारा सचा सहाफ़ी आहिनि उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करे उन्हनि खे रखाई करे उन्हनि खे मथी लेवल ते आंदो वञे। जेके कारा जेके सहाफ़ी जेके मंशा में आहिनि उन्हनि जी निशानदेही करे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त सहाफ़ी कंडो आहे हिन वक़्तु जेके पाकिस्तान नेशनल प्रेस क्लब ऐं मेन प्रेस क्लब सां गॾोगॾु सिंध प्रेस क्लब जेको हिते खुलियो आहे। ऐं सम्झां थो त हीअ जेको अवाम जो जेको आवाज़ हो जेको मेन प्रेस क्लब ताईं न पियो पुॼी सघियो नेशनल प्रेस क्लब ताईं न पियो पुॼी सघियो हिन वक़्तु जेके असांजा नंढा जेके फोन वारा मोबाइल वारा जेके सहाफ़ी आहिनि से हिते गॾु थी हिननि पंहिंजो हिते पंहिंजो सुठो कदम खयो आहे इनखे असीं भलिका चऊं था ऐं असीं गुज़ारिश कयूं था इहा कंडे लया के उन्हनि बाहिमत ऐं बाक़िरदार सहाफ़ियुनि खे त सहाफ़ी जेके हुयो तव्हां रियासत जो हिसो हुयो तव्हां सभु सहाफ़ी कंहिं प्री प्लान जो जेको ज़ोन चकर में सभु दोस्त जेके गॾिजी सॼी कमु कंदा त जीअं बि तव्हांजो भाउ आहे नसीर तव्हांजो भाउ आहे सभु असीं भाउ आहियूं। ऐं असीं गुज़ारिश इहा कंदासीं वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत सां। हिन खां पहिरीं जेका कराची में जर्नलिस्ट जेका थी हुई हुन में नसीर नूरी साहब जेको हिन वक़्तु हिते मौजूदु कोन्हे पर हुन इहा ॻाल्हि कई हुई त सहाफ़ियुनि खे जेको सो जेके हिन हेठि ज़िले लेवल जा जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि खे म्यूनिसिपल कमेटी जे चेकनि जे आधार ते छॾियो वञे थो। महिरबानी करे उनखे सूबाई ऐं वफ़ाक़ी जेका हुकूमत आहे उनखे एतिरा फंड्स जेके रिलीज़ कया वञनि ज़िले जे साहब हर प्रेस क्लब खे जीअं उहो सहाफ़ी जेको हुजे को म्यूनिसिपल जे मातहत न हुजे को ज़िले काउंसिल जे मातहत न हुजे को MP MLA जे ख़िलाफ़ जे मातहत न हुजे सहाफ़त आज़ाद हुजे। जेसीं ताईं सहाफ़त आज़ाद न हूंदी तेसीं ताईं जेको ग़रीब आहे तो पीड़ित रहंदो। सहाफ़त